पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबी जी नई ख़ुशख़बरी दोस्तों अची चुकी आहे, जेका तव्हां सां शेयर करण वारा आहियूं। छा हिन हफ़्ते पंजाबी ड्रामे जी पहिरीं एपिसोड अचण वारी आहे या अञा इन खे देरि आहे? केतिरा ॾींहं देरि आहे ऐं केतिरे ॾींहंनि में जल्दी अचण वारी आहे? सॼी क्लियर कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन नंढिड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे यूट्यूब चैनल यानी उदासी टीवी के ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ही अव्हांजो ही चैनल आहे। दरअसल दोस्तों पंजाबी ड्रामे जे अचण वारा एपिसोड त उहे ज़बरदस्त थियण वारा आहिनि, पर अचण वारे एपिसोडनि में हिकिड़ो सीन तव्हांखे ॾिसण वटां ॿियो बि मिलंदो। ईअं त यानी पहिरियों एपिसोड जेको अचिणो आहे पंजाबी ड्रामे जो, उहो हिन महीने जी आख़िर ताईं अची वेंदो ऐं हिन जा टीज़र बि तमामु जल्द अचण वारा आहिनि। अचण वारे एपिसोडनि में शुरू में ई तव्हांखे मार धाड़ हिन ड्रामे में वरी ॾेखारी वेंदी। हीउ ड्रामो जेको आहे मार धाड़ ते घणो ॾेखारियो वियो आहे। हथार कल्चर प्रमोट न करणु घुरिजे, असां पाण बि इन जे ख़िलाफ़ु आहियूं, पर ड्रामनि में हाणे इहो ॾेखारनि था त पोइ असांखे बि रिव्यू करिणो पइजी थो वञे, मजबूरी आहे। असांजो कमु आहे रिव्यू करणु ऐं ड्रामा लिखणु ठाहिणु डायरेक्टर सभु अदाकारनि जा कम आहिनि इहे। बहरहाल अचण वारे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। नई अपडेट कीअं लॻी लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।